नाज़िन प्रोग्राम न्यूज़ टाइम में भलीकार आहियां जो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़िन गुज़िरियल ॾींहुं सॼी दुनिया जीअं असां बि ॾिठो त अनएक्सपेक्टेडली कीअं तालिबान राॼु क़ाइमु थी वियो काबुल ते। वेझी तारीख़ में चोथों दफ़ो फॉल ऑफ काबुल आहे। दाऊद जी हुकूमत वञण खां पोइ जीअं सोवियत यूनियन काह कई, उन पहिरियों दफ़ो फॉल ऑफ काबुल थियो। उन खां पोइ सोवियत यूनियन जॾहिं पंहिंजा पेर ड्राथा त ॿियो भेरो जॾहिं डॉक्टर नजीब खे बेरहमाने तरीक़े सां फाही ॾिनी वई, उहो फॉल ऑफ काबुल हो। टियों फॉल ऑफ काबुल थियो 2001 11 सेप्टेम्बर जे हमलनि खां पोइ। 7 अक्टूबर 2001 ते जॾहिं अमरीका B-52 बॉम्बर्स ऐं B-2 बॉम्बर्स सां जॾहिं अफ़गानिस्तान ते हमलो कयो, महीने जे अंदरि तालिबान जी हुकूमत ड्रथी। पर हीउ जेको चोथों दफ़ो फॉल ऑफ काबुल थियो आहे जेको जदीद दौर में, उन दौरान जेका वॾी हैरत अंगेज़ शइ नज़र आई उहा इहा आई त कहिड़ी आसानीअ सां अची तालिबान इक़्तिदार ते वेही रहिया ऐं कीअं उन्हनि खे का बि रस्ता रोक न कई वई। इन ॻाल्हि खे खणी मञी बि वठिजे त जेके तालिबान जे मुक़ाबले में जेके फोर्सिस हुआ उहे कीअं पंहिंजनि माण्हुनि सां टकरजंदा, उन में उहो जोश ऐं जज़्बो जो वलवलो न हो। पर इहो सुवाल त बिल्कुलु पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे त $2200 अरब या $2.2 ट्रिलियन या $22 खरब जी जेका इन्वेस्टमेंट हुई, जेका पाकिस्तानी पैसनि में जेके सादी ॿोलीअ में ॻणी वञिजे त उहा 40 पदम रुपया थिए थी। त उहा इन्वेस्टमेंट काॾे वई? उन इन्वेस्टमेंट सां 3 लख हथियारबंद फोर्सिस जेका ठाही वई, जंहिंमें 3.5 लख इन टोटलिटी आहे, जंहिंमें पैरामिलिट्री फोर्सिस बि आहिनि, पुलिसिंग बि आहे ऐं लॻभॻि 2.5 लख रेगुलर आर्मी आहे। उन जी कुवत, उन जा हथियार काॾे विया? इहो तमामु वॾा सुवाल आहिनि। ऐं अॼु त तालिबान या सॼी दुनिया सां गॾु हलण जी ख़्वाहिश जो इज़हार कयो आहे। आम माफ़ी जो कल्ह ई हुननि ऐलान करे छॾियो सॼी दुनिया में सॼे अफ़गानिस्तान में जेके माण्हू आहिनि, जेके भले ॿाहिरिनि कुवतुनि सां गॾु हुआ, उन्हनि खे आम माफ़ी ॾिनी आहे। ऐं अॼु तालिबान कैटेगोरिकली दुनिया सां गॾु हलण जो ख़्वाहिश जो इज़हार कयो आहे। पर उनखां गॾोगॾु जेके ग़ैर यकीनी जी कैफ़ियत सॼी राति काबुल एयरपोर्ट ते नज़र आई। उन सां गॾु सुबुह जो जेको काबुल एयरपोर्ट ते मंज़र नज़र आया उहो इंतिहाई हैबतनाक आहे। इहो हिकिड़ो इंतिहाई समाजी तौरु ऐं सियासी तौरु वॾा सवाल उथनि पिया। जिन मुल्कनि में सुपर पावर ईंदा आहिनि ऐं पोइ सुपर पावर पंहिंजे मफ़ादनि जे ताबे रही करे के फ़ैसिला वठंदा आहिनि, त उन मुल्क जो अवाम केॾो ग़ैर यकीनी शिकार हूंदो आहे। उनजो को बेयारो मददगार जो जेको लफ़्ज़ आहे उहो बिल्कुलु ठहिकी पियो अचे। जहिड़ी रीति हू जहाज़नि जे परनि सां ऐं जहाज़ जे इंजणनि सां चंबड़िजी जेको पाण खे जहाज़ अमरीका वेंदड़ जहाज़ में चंबड़ाए उन सां गॾु वञण जी कोशिशि करे रहिया, जंहिंमें 3 माण्हू मरी विया, उहो इंतिहाई हैबतनाक हो। इन मामले ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनलिस्टनि टीम जॉइन कयो आहे, जंहिंमें शामिल आहिनि ब्रिगेडियर तारिक क़ादिर लाखिर साहिबु साईं, जिन असांखे ख़ुशूसी तौरु जॉइन कयो आहे। उन सां गॾु नसीर मेमून साहिबु, अमर सिंधू साहिबा ऐं इज़हार सुमरो साहिबु। सभ खां पहिरियां हलूं था ब्रिगेडियर तारिक क़ादिर लाखिर साहिबु ॾे। ब्रिगेडियर साहिबु, तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था सर। ब्रिगेडियर साहब, महिरबानी तव्हांजी सर। हिन ते फॉल ऑफ काबुल, जी बिल्कुलु अचे पियो ब्रिगेडियर साहब, बिल्कुलु अचे पियो सर। फॉल ऑफ काबुल ते ॻाल्हाइण लाइ त काफ़ी शयूं आहिनि जंहिं ते डिस्कस करे सघजनि पियूं। कल्ह बि गुज़िरियल ॾींहुं डिस्कस थियो। पर अॼु जेका मां तव्हां खां हिकु पॉइंट पुछणु ऐं सम्झणु चाहींदुसि, छाजे करे तव्हां ज़ाहिर सीनियर पोज़ीशन ते रहिया हो आर्म फोर्सिस में, ऐं तव्हां खां वधीक कंबाट स्ट्रेटजी केरु ॼाणे सघे थो। तव्हांजे ख़्याल में जेका 3.5 लख फ़ौज तयारु कई वई, जंहिंमें पुलिसिंग बि हुई, पैरामिलिट्री, माना हथियारबंद माण्हू तयारु कया विया, उहे उन्हनि बग़ैर रेज़िस्टेंस करण जे तालिबान या ॾियो सरेंडर कीअं कयो? इन जे पोयां तव्हांखे लॉजिक कहिड़ो नज़र थो अचे सर? जुनेद, सभिनी खां पहिरियों महिरबानी जो तव्हां मूंखे इनवाइट कयो हिन हिकिड़े अहम मौज़ू ते ऐं अहिड़े अहम मौक़े ते जॾहिं अफ़गानिस्तान में हिकिड़ो तमामु वॾी ट्रांज़िशन थी रही आहे ऐं हिकिड़ो पूरो सिस्टम ऑफ गवर्नेंस हिकिड़े नए सिस्टम में चेंज थी रहियो आहे। हाणे जेको तव्हांजो सुवालु आहे त इहा एॾी वॾी फ़ौज, 3.5 लख फ़ौज, जंहिंमें 2,60,000 फ़ौज हुई ऐं तक़रीबन 1 लख खनि पुलिस ऐं पैरामिलिट्री फोर्सिस हुयूं। इहा 3.5 लख फ़ौज पैसनि जे बावजूदि इहा वई कान्हे। सो मां तव्हांखे ॿुधायां त इन में सभिनी खां वॾो जेको रोल आहे, किरदारु आहे, उहो नियत जो आहे। इहो अॼु तव्हां सुवालु पुछो था, पर अॼु खां तक़रीबन 20 साल अॻु में जॾहिं मां इहो आर्मी में हुयुसि बि, ऐं जॾहिं तोरा बोरा वारो ऑपरेशन शुरू थियो हुयो, तोरा बोरा त इलाइक़े जो नालो आहे, पर ऑपरेशन एनाकोंडा शुरू थियो हो जॾहिं हुननि B-52 पर उसामा बिन लादेन, अल क़ाइदा ऐं तालिबाननि खे मारण लाइ आंदा हुया। त उन वक़्तु पाकिस्तान हुननि खे सम्झायो हो। उन अमेरिका सम्झण जे मूड में कोन हो, पर उन वक़्तु पाकिस्तान अमेरिका खे सम्झायो हुयो ऐं वॾे लेवल ते सम्झायो हुयो। ऐं मूंखे यादि आहे
त जनरल परवेज़ मुशर्रफ जे ज़माने में त उनखे चयो हुई त तव्हां जेको इहा आर्मी ठाहियो था US वारी पंहिंजो अफ़गानिस्तान जी, तव्हां उन वक़्तु उते जेको कंट्रोल हुयो उहो हुयो नॉर्दर्न अला कमांडरनि जो, दोस्तम, रशीद दोस्तम, अब्दुल्ला, नूरुल्ला ऐं कानेज़ई, इन्हनि जो उन्हनि सम्झो त असां पंहिंजे माण्हुनि खे भर्ती कराईंदासीं, नंबर 1। जी नंबर 2, उन खां पोइ वरी हुन पठाणनि बि शामिलु कया, उनखे बि खयों, पर एक्चुअल में नियत उन्हनि जी उहा ई त असां पंहिंजी फ़ौज ठाहींदासीं, मुल्क जी फ़ौज न ठाहींदासीं। नंबर 1 इहो। जी नंबर 2, उहा ई फ़ौज वरी जॾहिं तयारु थी, ट्रेनिंग थी, हर शइ थी, ॾिठो हिननि खे त हे अॼु असां हींअर वेझर में 2 महीना अॻु में हेरात में जॾहिं जंग थिए पई त उतां जा कोर कमांडर, 2 कोर कमांडरनि जनरल बिस्मिल्ला खे रिक्वेस्ट मोकिली त असां वटि तालिबाननि जो प्रेशर ॾाढो वधी वियो आहे, असांखे फ़ौज खपे ऐं असांजे रीइंफोर्समेंट मोकिलियो। उहा रीइंफोर्समेंट न पहुती ऐं उन वक़्तु जनरल बिस्मिल्ला जी दुबई जो दौरो करण वियो हो ऐं उते हुनजे कोर कमांडरनि खे ख़बर पई त हे उते अकाउंट खोलाए आयो आहे ऐं कुझु पैसा कैश जमा कराए आयो आहे पंहिंजे अकाउंटनि में। त उहो जेको एतबार हूंदो आहे पंहिंजे कमांडरनि जे मथां, पंहिंजे फ़ौज जे मथां, पंहिंजे लीडरशिप जे मथां, उहो एतबार हुननि जो फ़ौज जो ख़तमु थी वियो। त हाणे 2 शयूं, हिकिड़ी बदनियती शुरूआति में पंहिंजी फ़ौज जो उहा कहिड़े कैरेक्टर वारी फ़ौज हूंदी, जी ऐं ॿिए नंबर ते उन फ़ौज जो पंहिंजे लीडरशिप ते एतमाद न हुजणु। इहे 2 शयूं हुननि जा जज़्बे खे मल्टीप्लाइड बाय 0 करे ख़तमु करे छॾियो। जॾहिं जज़्बो न हूंदो आहे त पोइ का फ़ौज कंहिं बि टारगेट ते पहुची न सघंदी आहे ऐं उहो असांखे नज़र आयो। सर, इन में हाणे हिकिड़ो ॿियो सुवाल मां तव्हांखां सम्झणु चाहींदुसि। ज़ाहिर आहे तालिबान हींअर इक़्तिदार में अची चुका आहिनि, उन्हनि दुनिया सां गॾु हलण जी ख़्वाहिश जो इज़हार कयो आहे। हाणे हिकिड़ी फ़ौज जेका ट्रेंड थियल आहे, कहिड़े तरीक़े सां ट्रेंड त थी न सर, जीअं तव्हां ॿुधायो त माना 2-2.5 लख माण्हू ट्रेंड थिया, ओवरऑल जेके फोर्सिस आहिनि 3.5 लख जे लॻभॻि तयारु थियूं। हाणे इहो अॻिते मामिलो कीअं हलंदो? छा तालिबान इन्हनि खे गॾु खणंदा पंहिंजे सेटअप में, या तालिबान का नई फ़ौज ठाहींदा? ऐं जेकॾहिं नई फ़ौज अॻिते हली करे ठहे थी त ज़ाहिर आहे हिननि खे जेकॾहिं स्टेक न मिलंदो, जेके एग्ज़िस्टेंस वेठा आहिनि सेटअप में, ज़ाहिर आहे अफ़गानिस्तान में हिकिड़ी स्टेट त डेवलप थी आहे, स्टेट आर्गन डेवलप थिया आहिनि, पोइ सर मुस्तक़बिल में हिननि में क्लेश थी सघे थो, या को ॿाहिरीं गारंटी जे आधार ते गॾिजी हली सघनि था? मुमकिनात में छा थी सघे थो सर? अच्छा, सभिनी खां पहिरियों मां इहो ॿुधायांव त अमेरिका, इंडिया, MI6, UK वारा या ॿिया घणा वेस्टर्न जेके असांजा एनालिस्ट आहिनि, उहे सभिनी जो हिकिड़ो हुयो ज़हन में कंक्लूजन त जॾहिं अमेरिका निकिरी वेंदो त हिते सिविल वॉर, खाना जंगी शुरू थी वेंदी ऐं हिते वॾो कतरो गारत थींदो ऐं हिते शिया सुन्नी जहिड़ा थींदा। हिते नॉर्दर्न अलायंस ऐं सदर्न अलायंस, पश्तून, नॉर्थ पश्तून जा 3 एलिमेंट, हिकिड़ो सेक्टेरियन यानी कि मज़हबी फ़िरके वारी, हिकिड़ो जेको क़ौमी त पठान ऐं नॉन पठान, ऐं टियों जेके नॉन स्टेट एक्टर्स ऐं स्टेट एक्टर्स 3 विढ़ंदा। इहे टिनी जो वॾो सभिनी खे सभु इहे ॻाल्हियूं कंदा हुआ, पर इन्हनि मां का बि शइ न थी आहे। को शिया सुन्नी जहिड़ो न थियो आहे, को पठान पश्तून नॉन पश्तून जहिड़ो न थियो आहे, ऐं कंहिं बि नॉन स्टेट एक्टर खे एतिरी हिमत न थी आहे जो आॾो अचे तालिबाननि सां विढ़े। ऐं तालिबाननि एतिरो स्ट्रेटेजिकली प्रूडेंस सां, अकुल ऐं सम्झ सां कमु कयो आहे जो तव्हां हिन जहिड़े में पहिरियों ॾिसो त तालिबान मोस्टली पठान आहिनि, पर हिननि नॉन पठान एरियाज़ में पहिरियों कब्ज़ो कयो। तालिबान मोस्टली सुन्नी आहिनि, पर हिननि जा पहिरियों कब्ज़ा जेके हुआ सो उहे शिया एरियाज़ में थिया, ऐं शिया एरियाज़ जा जेके कमांडर या उतां जा लोकल माण्हू हुआ उहे हुननि खे वेलकम करे वठी विया। ऐं उन में ईरान जो तमामु वॾो रोल रहियो ऐं पाकिस्तान जो वॾो रोल रहियो जो हुननि खे इहा ॻाल्हि सम्झाइण में त तव्हांखे वेहण में फ़ाइदो कोन थींदो, गॾिजी हलण में फ़ाइदो थींदो। त उहो उते थी वियो ऐं उन खां पोइ हाणे तालिबान पंहिंजे एरिया में जॾहिं सॼो कंट्रोल करे विया आहिनि त कंहिं बि क़िस्म जी सिविल वॉर जो जेको चांस आहे उहो मिनिमम थी वियो आहे। हा, जेके नॉन स्टेट एक्टर्स आहिनि या जेके ॿाहिरि मुल्कनि जे कंहिं आशीर्वाद ते हलनि था पिया, उहे का ट्रबल क्रिएट करण जी कोशिशि कनि त ज़रूरु कनि, पर तालिबाननि जो इंटेलिजेंस नेटवर्क
ऐं उन्हनि खे फॉलोअप करण जो नेटवर्क एतिरो तेज़ आहे जो नॉर्मल अशरफ गनी वारी रिजीम जो या अहिड़े क़िस्म जेके जुड़तियूं गवर्नमेंट हुयूं उन्हनि खां तालिबाननि जो कमांड एंड कंट्रोल 200 दफ़ा वधीक बहितर आहे। सो अहिड़े कंहिं बि क़िस्म जो जेकॾहिं को कंहिं ख़तरनाक क़िस्म जी को कंहिं कमु कयो त उन खे मुंहिंजे ख़्याल में तालिबान कंट्रोल करे वेंदा ऐं अहिड़े खाना जंगीअ जो या को बेड़ जो ख़दशो मूंखे नज़र नथो अचे। तव्हांखे ख़दशो बिल्कुलु नज़र नथो अचे। ब्रिगेडियर साहब तव्हां सां गॾु मौजूदु रहिजो। हलूं था नसीर मेमन साहब ॾे। नसीर मेमन साहब खां पुछणु ऐं सम्झणु चाहींदासीं त जेका रेज़िस्टेंस न आई हाणे जेके फ्यूचर में जेके आर्म्ड फोर्सिस आहिनि छा उन्हनि जे ख़्याल में उहे गॾु हली सघनि थियूं उन ई कुवत सां तालिबान सां जिन जे अगेंस्ट उठाई वियूं? नसीर साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो सर? नसीर साहब ब्रिगेडियर तारिक कादिर लाखिर साहब असां सां गॾु हुआ। उन्हनि काफ़ी जेको आहे मिलिट्री ऐं कम्बैट स्ट्रेटजी जेका रही आहे उन ते ॻाल्हायो ऐं उन्हनि जो ख़्यालु आहे त जेके लखे फ़ौजी तयारु कया विया उहो ज़ाहिर आहे उनमें जज़्बो न हो, स्ट्रेंथ न हुई, त उहे मोटिव न हुजण जे करे विड़ी न सघिया। इन जे करे स्विफ्टली पावर जेको ट्रांज़िशन अची वियो तालिबान वटि। तव्हांजे ख़्याल में हाणे हींअर त इक़्तिदार ते तालिबान वेठा आहिनि ऐं उन्हनि जो चवणु आहे त असां हींअर असांजी ख़्वाहिश आहे त दुनिया सां गॾु हलूं, या वॾी स्टेटमेंट आहे दुनिया सां गॾु हलण वारी। तव्हांजे ख़्याल में हाणे फ्यूचर में छा थी सघे थो? हिकिड़ो वॾो सुवालु इहो आहे त जेके लखे फ़ौजी ट्रेंड बाय अमेरिकन्स ऐं यूरोपियन्स ऐं नेटो उहे काॾे वेंदा, उन्हनि जो फ्यूचर कहिड़ो हूंदो? छा उहे अॻिते हली करे वरी पावर स्ट्रगल में हिक ॿिए जे ख़िलाफ़ु थींदा? पर ब्रिगेडियर तारिक कादिर साहब जो ख़्यालु आहे त छाजे करे समहाउ ईरानियंस ऐं पाकिस्तानीज़ हुननि खे समहाउ गारंटीज़ ॾियार कुझु मेडिएशन कराई त तव्हांखे वेहण में को फ़ाइदो कोन्ह थींदो, गॾिजी हलण में फ़ाइदो थींदो। इन जे करे स्विफ्टली हींअर अफ़गानिस्तान में ट्रांज़िशन ऑफ पावर थियो आहे ऐं वेहण जो इम्कानु तमामु घटि आहे, माना खाना जंगी घरू वेहण जो इम्कानु तमामु घटि आहे। तव्हां छा चवंदो सर? तारिक साहब मिलिट्री अफेयर्स खे ॾाढो बहितर ॼाणनि था ऐं हुननि जे हिन सब्जेक्ट ते बहितर ग्रिप आहे। मां त हिकु लिमिटेड ओवरव्यू ॾेई सघां थो, पर मां बिल्कुलु तारिक साहब इन ॻाल्हि सां एग्री आहियां त सिविल वार किने कान थी नज़र अचे। उहो मरहलो गुज़री वियो। त सिविल वार छा ते थिए आहे? तव्हां 90s खे रिकॉल करियो त सिविल वार जा जेके वॾा वाक़िया थिया, पहिरें त थिया जेके अर्ली 90s में वारलॉर्ड्स पाण में विड़िया, हितां मुआइदा करे जनीवा अकार्ड खां पोइ 88 में अकार्ड कयूं, विया उबूरी हुकूमतूं ठाहिनि, पोइ हितमतिया पाण में दोस्तनि ते विड़िया, काबल में 10 महीननि अंदरि अधु मुनो लख माण्हू मारे छॾिया। त हिकिड़ी त सिविल वार हुई इक़्तिदार जी जंग। उनखां पोइ जॾहिं तालिबान 92 में प्रॉपरली इन थिया आहिनि ऐं हुननि काबल खे टेक ओवर कयो आहे, कंदार खे कैपिटल कयो आहे, त उनखां पोइ हुननि खे नॉर्थ में रेजिस्टेंस आई आहे। ऐं हिकिड़ो वाक़ियो जेको वॾो यादि अचे थो, मूं कल्ह बि रिपीट कयो आहे, ज़िक्र कयो त मज़ार शरीफ़ में हिकिड़े ॾींहं में चयो वञे थो त कोई 8000 माण्हू क़तल थिया हुआ। तो उन वक़्तु उहा हिकिड़ी एथनिक डिवाइड वेरी शार्प हुई, सेक्टेरियन बि हुई, एथनिक बि हुई। यादि रहे त पख्तून मुश्किल सां अफ़गानिस्तान जी अधु आबादी 40+ आहिनि। जी जी 2013 जी ॻणप में उहे 40-42 सैकड़ो। तव्हां जेका फ्यूचर जी ॻाल्हि कई, तालिबान खे हींअर ताईं मूं कल्ह बि चयो हुनजा जेके बि डिप्लोमेटिक एडवाइज़र्स आहिनि दे आर वेरी स्मार्ट ऐं हुननि ॾाढो स्मार्टली प्ले कयो आहे। हिन तरह चाइना सां एंगेज कयुनि, दोहा में अमेरिका सां एंगेज कयुनि, कोशिश इहा थी त किथे को मसैकर रिपोर्ट न थियो आहे, लोकलाइज़ थिया हूंदा। ॾिसो हाणे मां तालिबान जी कंहिं फिक्री सपोर्ट छा हिते न पियो कयां, मुंहिंजा हुन सां ख़्याल बिल्कुलु मुख़्तलिफ़ थी सघनि था। मां ॻाल्हि थो कयां डेवलपमेंट कीअं थियो, मां हुनजो एनालिसिस पियो ॾियां। जी जी उहो डिप्लोमेटिकली ॾाढो स्मार्टली प्ले कयो अथनि। हुननि जूं स्टेटमेंट्स रिवायती तालिबान जी ॿोलीअ वारियूं स्टेटमेंट्स मूंखे नथियूं लॻनि। जी जंहिंजी बि एडवाइस ते ठाहिनि था ॾाढो सोचे सम्झी पिया ठाहिनि, दुनिया खे हिकिड़ो मैसेज ॾियण था चाहिनि अॻिते ते छा थी सघे थो। नाउ हिकिड़ी रियलिटी आहे त तालिबान अची चुका, अफ़गानिस्तान हुननि जे कंट्रोल में अची चुको आहे। हितां खां अॻिते अफ़गानिस्तान खे बहितर बनाइण जो सोचिजे ऐं अफ़गानिस्तान बहितर थियण जो सभ खां वॾो बेनिफिशियरी पाकिस्तान थींदो हिन ख़िते में जी। ऐं ख़ितो मजमूई तौर ते बेनिफिशियरी थी सघे थो जेकर तालिबान 90s वारो एक्सट्रीमिस्ट रूल वापसि न आणनि, औरतुनि सां जेको वर्ता तॾहिं कंदा, मुखालफ़नि सां जेको वर्ता तॾहिं कंदा, उहो न कनि, डिप्लोमेटिकली इंगेज थियनि। तॾहिं सिर्फ़ु 3 मुल्कनि हिननि जी हुकूमत तस्लीम कई, सऊदी, पाकिस्तान ऐं UAE। हींअर मूंखे लॻे थो त हिननि जी जेका नेटवर्किंग आहे एतिरी सुठी आहे ऐं छो त हिननि काबिल खे बज़ाहिर कंहिं जहिड़े में जीअं त फतह न कयो आहे, उहो हमरा रिज़ाइन करे हलियो वियो या रिज़ाइन कई या न कई, पर हलियो वियो, माना रिज़ाइन थी वई। ऐं दोहा में सॼी टीमूं विच ते मौजूदु हुयूं जिन मिनट टू मिनट कंट्रोल कयो सिचुएशन खे।
जी त हाणे ॿियनि मुल्कनि लाइ डिप्लोमेटिकली आसान थी पियो त तालिबान रिजीम खे एक्सेप्ट करे छॾींदा, मूंखे लॻे थो। जी चाइना ऐं रशिया सभ खां पहिरें कंदा, पाकिस्तान कंदो। चाइना ऐं रशिया जा ह्यूज बिज़नेस इंटरेस्ट आहिनि। त अफगानिस्तान इज़ फुल ऑफ अपॉर्चुनिटीज़। अमेरिका खे कढण खां पोइ ही ॿई मुल्क चाहींदा त हाणे हिते असांजो जेके एडमिनिस्ट्रेटिव पॉलिटिकल ऐं बिज़नेस इंटरेस्ट आहिनि उन्हनि जे लाइ ग्राउंड ठहे। जी तालिबान खे फ़ाइदो छा आहे? तालिबान वटि इकोनॉमी कान्हे। ही ॿ मुल्क ऐं पाकिस्तान हुन लाइ इकोनॉमिक कॉरिडोर जो कमु ॾेई सघनि था। पाकिस्तान जी राजदारी चाइना सीपेक जे एक्सटेंशन तौरु ॾेई सघे थो। रशिया एनर्जी सेक्टर में ह्यूज इन्वेस्टमेंट आणे सघनि थो। त तालिबान लाइ बि हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे, पर डिपेंड करे थो उहे बिहेव कीअं था कनि, ह्यूमन राइट्स जे मामले ते कीअं था बिहेव कनि, लॉ एंड ऑर्डर खे कीअं था ॾिसनि, दुनिया खे जेको चवनि था हुनखे साबित बि कंदा। ऐं जी आख़िरी ॻाल्हि छा इंक्लूसिव गवर्नमेंट ठाहींदा, जो सभ खां वॾो लिटमस टेस्ट आहे। जेकर इंक्लूसिव गवर्नमेंट न ठाहिनि, नॉर्दर्न एरिया जे ताजिक उज़्बेक ऐं ॿियनि खे शमूलियत न मिली त इहा सॼो प्लान फ्लॉप थी सघे थो, नेगेटिव थी सघे थो। तो ईंदड़ हफ़्ते ॾहनि ॾींहंनि में इहे शिकिलियूं शयूं वधीक चिटियूं थींदियूं। जी अमर सिंधु साहिब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी बिल्कुलु। अमर साहिबा जेके 2-3 पॉइंट्स नुक़्ता उथारिया आहिनि नसीर मेमन साहिब, उनखां पहिरियां जेको आहे ब्रिगेडियर तारिक कादिर साहिब, ब्रिगेडियर रिटायर्ड तारिक कादिर लाखिर साहिब त हिकिड़ो ओवरव्यू सॼो ॾिनो त हुन जे ख़्याल में त हाणे सिविल वार त किथे थींदी नज़र नथी अचे। ऐं जेको आहे तालिबान जीअं शयुनि खे कंट्रोल कयो आहे ऐं उनखे नेबरिंग स्टेट्स जी बि सपोर्ट हासिलु आहे ऐं उनजे मीडिएशन जो बि हिकिड़ो रोल हो, जंहिंजे करे अनआर्म्ड स्ट्रगल थी आहे ऐं उन थ्रू पावर ट्रांज़िट थियो आहे। ॿियो नुक़्तो उथारियो नसीर मेमन साहिब। नसीर मेमन साहिब जो ख़्यालु आहे त दुनिया हाणे ख़ुदि परखींदी तालिबान खे, जीअं कल्ह मुला अब्दुल गनी बरादर बि चयो त हाणे असांजो टेस्ट केस आहे, ख़ासि तौर ते ह्यूमन राइट्स जे मामले ते ऐं औरतुनि जे मामले ते दुनिया हुननि खे ॾिसी रही आहे। तव्हांजो छा ख़्यालु आहे त दुनिया जेका उमेद लॻाए वेठी आहे तालिबान मां हींअर त जेको कल्ह खां हुननि जी स्टेटमेंट्स आयूं आहिनि, जेका अॼु बि हुननि जी स्टेटमेंट आई आहे, हू चवंदा असां दुनिया सां गॾु हलंदासीं, ख़ासि तौर ते दुनिया जो हुन ते नज़र आहे ह्यूमन राइट्स जे मामलनि ते ऐं औरतुनि वारनि मामलनि ते। तव्हां केतिरा पुरुमीद आहियो त जेकॾहिं अॻिते हली करे ट्रांज़िशन ऑफ पावर थिए थो ऐं का इंक्लूसिव गवर्नमेंट ठहे थी जंहिंमें सभु स्टेक होल्डर अचनि था, त अफ़गानिस्तान फ्यूचर में बदिलियल तव्हांखे नज़र अचे थो? जेका ब्रिगेडियर साहब ऐं नसीर मेमन साहब जे ॿिन्ही जे तजज़िये जो उबतड़ हिकिड़ो तजज़ियो आहे ऐं मुंहिंजो ख़्यालु हुन खां मुख़्तलिफ़ आहे। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हीअ जेका ॻाल्हि पिया कनि त हुननि जा जेके मीडिएटर्स हुआ या उन्हनि जा जेके एडवाइज़र आहिनि या उन्हनि ॾाढो जेको आहे फेयर प्ले कयो आहे, ॾाढो दानिशमंदी सां प्ले कयो आहे। पर जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे त तव्हां जेका 2020 वारियूं मार्च ताईं वारियूं जेकॾहिं दोहा वारियूं जेके टास्क आहिनि उनखे वरी हिकु दफ़ो गौर सां पढ़ो। उनखे जेकॾहिं पढ़ो था त मां सम्झां थी त हीउ सभु कुझु जेको थिए पियो इहो थियणो ई हुयो। मूंखे पतो न आहे त माण्हू छो हिन जे लाइ तयारु न हुया या उन्हनि खे इहो सभु कुझु लॻे थो त अचानक थियो आहे, अचानक ई ॿाहिरां ऐं सियाणा थी विया आहिनि। उहे जेके बि टास्क थिया आहिनि उन टास्क में 3 शयूं जेके आहिनि से ख़ासि इम्पॉर्टेंट हुयूं। उन 3 शयुनि में इम्पॉर्टेंट हुयूं त ही जेका असां ख़ासि तौर ते जेको असां वायलेंस ऐं तशदुद न थींदो। उन खां पहिरीं इहा ॻाल्हि हुई त अमेरिका पंहिंजूं फ़ौजियूं आहिस्ते आहिस्ते मरहलेवार कढंदो ऐं उहो मुद्दो बि जेको 15 महीननि जो ॾिनल हुयो उहो 15 महीननि जो बि मुद्दो पूरो थी चुको आहे। हिकिड़ी सिर्फ़ु शर्त उहा रखियल हुई जेका पूरी थींदे नज़र न आई, उहो इहो हुयो त पॉलिटिकल ट्रांज़िशन उन खां अॻु में थींदी। पर उते वाज़े तौर ते लिखियलु आहे त जेके अफ़गान तालिबान ॻाल्हियूं पिया कनि उन्हनि तालिबान जे ॻाल्हियुनि में जेका असां अफ़गान अमारात माना उहे जेका उन्हनि जी रियासत आहे उन ई नाले सां उहे सॼा टास्क थिया आहिनि ऐं उन में इहो वाज़े हुयो त असां पंहिंजी अमारात सां पंहिंजे हुकुमरानी वारे या उन तां दस्तबरदार न थिया आहियूं। 3 नंबर ते हिकिड़ी ॻाल्हि जेका वाज़े हुई उहा इहा हुई त उन्हनि जो चवणु हुयो त अफ़गान अवाम फ़ैसिलो कंदो, जंहिंमें न हुकूमत जो ज़िक्र हुयो न के पॉलिटिकल जेका असांखे इन क़िस्म जो ज़िक्र आहे जंहिंखे चइजे त का जोड़जक ठहियल हुजे। उनमें ॿी जेका हिकिड़ी ॻाल्हि जेका हाणे मां जेका असां उनखे तफ़सील सां पढ़ियो आहे त उनमें जेका नज़र अचे थी उन्हनि सॼे टास्क में जेका असां अफ़गान हुकूमत एब्सेंट हुई ऐं अफ़गान हुकूमत एब्सेंट हुई। पर अफ़गान हुकूमत जा जेके बाद में या जेका उन वक़्तु जेके ॻाल्हियूं हलियूं आहिनि अमेरिका सां उहे सेपरेटली हलियूं आहिनि। हाणे ही कहिड़ो डिज़ाइन आहे, कहिड़ो स्क्रिप्ट आहे जंहिंखे असांजा दोस्त घणी ॾाढा जेका असां पुरुमीद आहिनि। मां बिल्कुलु बि इंसानी हक़नि जे हवाले सां
ख़ासि तौर ते रिफ्यूजीज़ जो क्राइसिस जेके जहिड़े तरीक़े सां कल तव्हां ॾिठो आहे उतां जे माण्हुनि जे अंदरि ख़ौफ़ ऐं शायदि जेकॾहिं तव्हां ट्विटर ते ऐं ॿियनि जॻहियुनि ते वेठा हुजो त तव्हां उहो पढ़ी रहिया हूंदो त मज़ार शरीफ़ खां बींदे हरात में ऐं जिते किथे कब्ज़ागिरी थी आहे उते उते औरतुनि ऐं ॿियनि जा ख़ासि तौर ते कहिड़े क़िस्म जो हालात आहिनि जेकॾहिं केरु उन औरतुनि जी अखि सां जेकॾहिं उनखे ॾिसे त उनखे नज़र ईंदो। इहा ॻाल्हि बि मां चवंदी हलां त दोहा टॉक्स जे अंदरि ॿ मामला जेका इहा जेका ट्रांज़िशन कीअं थींदी ऐं जेका मौजूदा उन वक़्त जी हुकूमत सियासी हुकूमत उन सां वर्ताव कीअं थींदो इहो बि क्लियर न हुयो। ॿी जेका अनक्लियर ॻाल्हि हुई उहा ख़ासि तौर ते औरतुनि जे हवाले सां त औरतूं कीअं ऐं कहिड़े तरीक़े सां ॿिया त इहे जेके आहिनि पका जेके आहिनि वादा वरिता विया त इहा ज़मीन कंहिंजे लाइ इस्तेमालु न थींदी ख़ासि तौर ते एंटा अमेरिकन उन लाइ इस्तेमालु न थींदी। उहो थी सघे थो त जेका असां सुभाणे जीअं असांजा दोस्त चवनि था तूं ॾाढा सियाणा थी विया आहिनि तालिबान उहा इस्तेमालु न थिए उन्हनि खे इक़्तिदार पर तव्हांजो ख़्यालु आहे त तव्हांखे ह्यूमन राइट्स ऐं वुमेन इशूज़ ते कंसर्न आहिनि? न न रुगो वुमेन इशूज़ त न ह्यूमन राइट्स इशूज़ त बि ईअं मां तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ो आख़िरी मिसाल ॾींदसि उन सां सम्झण में आसानी थींदी। जेॾी महिल इस्टेब्लिश थियण वारो मरहलो जेॾी महिल ही ट्रांज़िशन वारो मरहलो जेको तालिबान खे ख़ुदि खे पेश ईंदड़ आहे त जेसि ताईं उनखे UN तस्लीम नथी करे उनजो मेंबर नथी थिए जेसि ताईं आलमी जेके आहिनि रियासतूं उनखे मञनि नथियूं हिकु या ॿ या ग्रुप या कंहिं बि शिकल में तेसि ताईं हू अहिड़े क़िस्म जो को बि इंडिकेटर कोन ॾींदा त जंहिंमें तव्हांखे इंसानी हक़नि जी लताड़ नज़र अचे या का अहिड़ो को वॾो को मेजर तव्हांखे इवेंट नज़र जेको कुझु थिए पियो अंडर द कारपेट सभु का शइ थिए पई माण्हू बि मरनि पिया औरतुनि सां बि जेका असां उहे ज्यादतियूं हलंदड़ आहिनि जिते जिते कब्ज़ा थिया आहिनि। ॿी नंबर ते जेका मां तव्हांखे माना ॻाल्हि ॿुधायां त जेको मिसाल मां चवां थी उहो ख़ासि तौर ते जेका ईरानी इनकलाब आहे ईरानी इनकलाब जी आमद खुमैनी जी आमद उन खां पोइ जेका सूरत हाल ऐं उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते जेका असां सॼी सियासी पार्टियुनि जो सफ़ायो औरतुनि जो सफ़ायो ऐं उन खां पोइ इंसानी हक़नि जे हवाले सां कंहिं बि क़िस्म जी आज़ादी न हुजणु इहो साॻियो ई मॉडल इहो अथॉरिटेरियन हिकिड़ी जेका असां हिकिड़ी फंडामेंटलिस्ट ऐं हिकिड़ी रिलीजियस रिजीम जंहिंजा उसूल तय आहिनि जेका हिकु लम्हे लाइ बि ऐं हिकिड़े पॉइंट सॼे तव्हां जेका असां पढ़ो हिकु पॉइंट ते बि जेका असां हटिया कोन आहिनि। हा अलबत्ता इहा चई सघिजे थो त अमेरिकन इम्पेरियलिज़म खां वठी असांजे मौजूदा जेका असां लिबरल जेके आहिनि जेके सभु दानिश्वर ऐं जेके माण्हू आहिनि उन्हनि खे इहे सभु शयूं जेके आहिनि नज़र न अचनि। इन खां अलावा बि जेका असां हिकिड़ी ॿी शइ आहे जी अमर साहिबा उनखे बि जेका असां अञा अनफोल्ड थियण में वक़्तु लॻंदो त आया ही जेका असां स्क्रिप्ट जेका असां हक़ीक़ी तौर ते चाइना ऐं पाकिस्तान खे सिखत ॾियण लाइ कयो वियो आहे या इन में जेका असां हक़ीक़ी अलाइन जेके आहिनि उहे साॻिया ई जेके आका अमेरिकी रहंदा या जेको इहो पासो बदिलजंदो इनखे अञा अनफोल्ड थियण में जी जी इहो जी जी इन ॻाल्हि में मां 100% श्योर आहियां त दुनिया उनखे मञींदी उन ॾींहं खां पोइ तव्हां हिन मुल्क में ख़ासि तौर ते इंसानी हक़नि जे हवाले सां औरतुनि जे हवाले सां जी अमर साहिबा जेके बि मुआहिदा आहिनि उन्हनि जे हवाले सां लताड़ तव्हां जी अमर साहिबा तारीख़ी तौर ते थींदे ॾिसंदो। जी ब्रिगेडियर साहब तव्हां मूंखे ॿुधी रहियो साईं ब्रिगेडियर साहब तव्हां मूंखे मुंहिंजो आवाज़ तव्हांखे अचे त अमर साहिबा हिकिड़ो आख़िरी नुक़्तो उथारियो मां जी जी हिकिड़ो आख़िरी नुक़्तो उथारियो अमर सिंधु साहिबा इहो मां अव्हां खां सम्झणु चाहींदुसि बेसिकली मुंहिंजो सुवालु आहे त हीअ जेके स्क्रिप्ट हुनजो ख़्यालु आहे त इहा स्क्रिप्ट इहो ॾिसणो पवंदो त किथे चाइना ऐं पाकिस्तान जे ख़िलाफ़ु त तयारु न थी आहे को नओं एनवायरमेंट जेको ठहे पियो ऐं इहो मुख़्तलिफ़ तजियेनगारनि जो बि हिकिड़ो ख़्यालु आहे त पहिरियां हिकिड़ी सिविल वार जी ॻाल्हि थी हाणे सिविल वार त थींदे नज़र न आई ऐं वरी इहो सुवालु उथे थो त अफ़गानिस्तान जे मामले में असांजे प्राइम मिनिस्टर साहिब खे एतमाद में न वरितो वियो इवन कॉल तक न कई वई आहे ऐं हींअर हिकिड़ी वॾी अनएक्सपेक्टेड चेंज अची वई आहे। तव्हांखे इन अनएक्सपेक्टेड चेंज तालिबान जे रूल ऐं उन में पाकिस्तान जे रोल ऐं नेबरिंग स्टेट में असांजो असर रसूख़ या असांजे इंट्रस्ट क्लेश खे अव्हां किथे पिया ॾिसो या इंट्रस्ट असांजो सर्वाइव थींदो इन ते थोरी रोशनी विझो सर। तारिक साहब तव्हांखे आवाज़ अचे पियो? जी जी सर अजय मुंहिंजो आवाज़ अचे थो पियो? जी जी बिल्कुलु जी अचे पियो जी अचे पियो मुंहिंजो अचे थो। सभिनी खां पहिरियों त मां अमर खे थैंक यू चवंदुसि जो अमर ॿ शयूं ॾाढियूं सुठियूं ॿुधायूं
ऐं इहा बिल्कुलु वाज़े ॻाल्हि आहे त इहो जेको बि दोहा वारो जेको डायलॉग आहे उहो अॼु जो हिकिड़े ॾींहं जो न आहे, इहो तक़रीबन 16 सालनि जो डायलॉग आहे। तालिबाननि जी ऑफिस 16 साल अॻु में खुली हुई जॾहिं हामिद कारज़ाई हुयो ऐं हामिद कारज़ाई हुन ते ऑब्जेक्शन कयो त तव्हां मूंखे बोनाफाइड गवर्नमेंट खे छॾे करे तव्हां तालिबाननि सां कीअं था ॻाल्हायो, ऐं बल कतर सां हुन पंहिंजो सफ़ीर बि घुराए वरितो वग़ैरह वग़ैरह। पर पोइ वरी अमेरिकन जॾहिं थोरो हुनखे सोटी ॾेखारी त पोइ चुप थी वियो ऐं वरी तालिबाननि जी ऑफिस हुते खुली वई। सो इहा ॻाल्हि अमर जी बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं मूंखे पंहिंजो जी तारिक साहब, तालिबान रिकग्नाइज़ करे छॾींदा त पोइ मथां हे नियत फेराए वञनि ऐं ह्यूमन राइट्स, वुमन राइट्स ऐं वग़ैरह वग़ैरह ते हुननि जो थी वञे। मां इन सां इतफ़ाक़ न कंदुसि छो जो तालिबाननि ओवरऑल स्ट्रेटजी डिप्लोमेटिकली ऐं नसीर मेमन जे ॻाल्हि कई त पंहिंजो पाण खे ॾाढो रिफाइन कयो आहे ऐं उमेद इहा ई आहे पंहिंजो पाण खे हलाईंदा। किन हूंदो आहे जेको जंहिंमें तव्हांखे कंट्रोल करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, उहो हूंदो आहे सेक्टेरियन डिवाइड ऐं एथनिक डिवाइड। इन ॿिन्ही शइ 15 सालनि में बल्कि 20 सालनि में इहो प्रूव करे ॾेखारियो आहे त हो इन डिवाइड खां मथे थी विया आहिनि ऐं हाणे हो स्ट्रेटजी ऐं लॉन्ग टर्म बेनिफिट्स जे सोच में अची विया आहिनि। नंबर 1। नंबर 2, पाकिस्तान जो रोल। मां तव्हांखे चवां त इहो जेको इमरान ख़ान जी कॉल वारी ॻाल्हि तव्हां कई या इहा कई, इहा हिकिड़ो बिल्कुलु मामूली ॻाल्हि आहे। जो यूसुफ ॻाल्हि कई त असांखे हुननि फ़ोन न कई आहे, पर इहा मामूली इन जे करे आहे जो इन पूरे दोहा प्रोसेस खे हलाइण वारो, इन खे कंसीव करे इन खे अमली जामो पहुचाइण वारो ऐं इन खे आख़िरी हिन दम ताईं पहुचाइण वारो इहो पाकिस्तानी हुयो। छो जो तव्हां यादि हुजे त जॾहिं मुला बिरादर खे घुरायो वियो CIA जे माण्हुनि ऐं उनखे अमेरिका जो चकर हणायनि हिते पाकिस्तान में अरेस्ट थियण खां पोइ, त जॾहिं ईरान खां अचे पियो त उन खां पोइ हुन दोहा में जे कारण वठी विया हुआ, उते चयूं त उते वेहूं था, त उते हुननि तालिबाननि चयो त उहा पाकिस्तान वारा हूंदा त असां ॻाल्हाईंदासीं। पर CIA वारा सम्झनि पिया इंडिया जे चवण ते या UK जे चवण ते, ख़ासि तौर ते MI6 UK वारनि जे चवण ते, त उहा असां हिनखे हैंडल करे वेंदासीं, हिनखे वठी अचो हिकिड़ो दफ़ो। पर जॾहिं उहो दोहा में विया ऐं उते हुननि ॾिठो त पाकिस्तान जो डेलीगेशन कोन्हे को, त उते तालिबाननि उन कॉन्फ्रेंस रूम खे इमीडिएटली, मुंहिंजे ख़्याल में 2 सेकेंड बि कोन वेठा, हुननि चयो त जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हाइणो आहे ऐं ईअं ॻाल्हाइणो आहे त पोइ तव्हां मुंहिंजे धूड़ पे, असां वञूं था, तव्हां पंहिंजो पाण ॻाल्हायो। पोइ वरी आख़िर में CIA खे ऐं अमेरिकन खे, तव्हांखे यादि आहे उन ज़माने में जनरल माइक मलन हिकिड़ो स्टेटमेंट ॾिनो त असां पाकिस्तान वारा जेके आहिनि, सो जॾहिं हिननि जी मीटिंग कैंसिल थी त हुन ॾाढो कावड़ में चयो त पाकिस्तान वारा असांखे धोखो था ॾियनि। पर पोइ हुननि खे ख़बर पई त पाकिस्तान जी सपोर्ट खां पाकिस्तान जी अहमियत, पाकिस्तान जो रोल पॉजिटिव रहियो आहे, रहंदो। ऐं बाइडन हुजे या केरु हुजे, डेमोक्रेट्स अॼुकल्ह आहे, पर केरु बि हुजे उहो इम्पोर्टेंस खे मिनिमाइज़ नथो करे सघे। हा, हो डिप्लोमेटिकली को दोल बोल वॼाए सघनि था, पर पाकिस्तान जी अहमियत खे मिनिमाइज़ नथो करे सघे। पाकिस्तान रिमेन वेरी स्ट्रॉन्ग, Pakistan will remain very effective, have very, very strong say in all such initiatives. जी ब्रिगेडियर साहब, डॉक्टर अयूब साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहियो सर? सर, फॉल ऑफ काबुल ते तव्हां छा चवंदव सर? मूं टाइम बिल्कुलु घटि आहे, तव्हां जॉइन बि आख़िर में कयो आहे, मूं हार्डली 2 मिंट आहिनि। हिन सॼी सिचुएशन खे तव्हां कीअं सम्झंदव ऐं फ्यूचर में असां वटि कहिड़ियूं हींअर स्ट्रेटजीस थी सघनि? जुनैद, मूंखे इजाज़त ॾींदो? जी सर, जी बिल्कुलु, जी सर, बिल्कुलु सर। जुनैद, मां इहा ॻाल्हि सम्झां थो त ही पाकिस्तान, अफ़गानिस्तान, सेंट्रल एशिया, चाइना ऐं रशिया, ये 5 फैक्टर आहिनि। जेकॾहिं असां सम्झूं था त तालिबान ऐं अमेरिका गॾिजी सभु कुझु करे रहिया आहिनि, त पोइ इहा ॻाल्हि सम्झणु खपे त हिन जो अॻियो टारगेट चाइना हूंदो।
जेकॾहिं पर ईरान वारे अॼु जेको बयानु ॾिनो आहे त अमेरिका जी हीअ जेका शिकस्त आहे इहा दरअसल हिन इलाइक़े में पीस आणींदी। आउं सम्झां थो हिन इलाइक़े में पीस जे बदिरां अफ़रा तफ़री हूंदी ऐं जेसि ताईं शयूं सेटल नथियूं थियनि। अॼु पाकिस्तान जी वफ़ाक़ी काबीना खे इहो फ़ैसिलो करिणो आहे। मूं अञा ॾिठो कोन्हे त उन्हनि छा फ़ैसिलो कयो, पर सुबुह जेके ख़बरूं आयूं उन में इहो आहे त शायदि इमरान ख़ान साहिबु जेको आहे उहे अफ़गानिस्तान जे माण्हुनि जे लाइ इंसानी हमदर्दी जे बुनियाद ते दरवाज़ा खोलण जो ऐलान कंदो। इन सां पाकिस्तान जी सॼी डेमोग्राफी चेंज थी वेंदी, पाकिस्तान जी इकानमी हेठि मथे थी वेंदी, पाकिस्तान जा मुख़्तलिफ़ ॿिया मामला जेके आहिनि उहे कर खणंदा। आउं सम्झां थो त हिकिड़ो चाइना उनखे विजिलेंट थियणो पवंदो, ॿियो पाकिस्तान खे विजिलेंट थियणो पवंदो। जेकॾहिं इहे ॿई मुल्क विजिलेंट थियनि था त पोइ अमेरिका ऐं तालिबान वरी ॿिए हिसाब सां साम्हूं ईंदा। पर इहो सभु कुझु वक़्त खां सर मूंखे मुख़्तसर हिकिड़ो पुछण ॾियो सर सवाल। तव्हां अहम नुक़्तो कयो आहे, थोरो ॻाल्हायो आहे पर तव्हां अहम ॻाल्हायो आहे। तव्हां चओ था त तव्हांखे इहो नज़र अचे थो हिकिड़ी थ्योरी में त अमेरिका ऐं तालिबान हिकिड़े पेज ते आहिनि ऐं जेकॾहिं हिकिड़े पेज ते आहिनि त चीन लाइ ख़तरो आहे। बिल्कुलु, अमेरिका ऐं तालिबान अॼोकी तारीख़ ताईं गॾु आहिनि ऐं उन्हनि जो टारगेट चीन ई हूंदो हिन सॼी एरिया में, ॿियो कोई बि न हूंदो। हिकिड़ी ॻाल्हि जेका असांखे असांजी हुकूमत ॿुधाए नथी त असांजी हुकूमत सां तालिबान सां राब्ता रस्ता केतिरा वधिया आहिनि, केतिरा ठहिया आहिनि, हिक ॿिए में जेको एतमाद आहे, कॉन्फिडेंस बिल्डिंग आहे, उहो केतिरो ठहियो आहे। जेकॾहिं उहो न ठहियो आहे त पोइ इहा ॻाल्हि सम्झणु खपे त ख़ुदि चाइना वांगुरु अफ़गानिस्तान बि अमेरिका जे निशाने ते हूंदो। जी जी, वॾी महिरबानी डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हां कैटेगोरिकली ॻाल्हि कई आहे ऐं तव्हांजे ख़्याल में जेकॾहिं अमेरिका ऐं तालिबान अॼु जी तारीख़ ते हिक पेज ते आहिनि त उनजो हदफ़ चीन हूंदो। ब्रिगेडियर तारिक लाखिर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नसीर मेमन साहब, अमर सिंधु साहिबा, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां पंहिंजी क़ीमती तजिए खां असांखे आगाह कयो। नाज़रीन, हिते प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुची रहियो आहे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।